मारूफ कानूनदान, समाजी रहनुमा और ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर्स के चीफ बैरिस्टर अब्दुल वहाब अब्बासी पर अगवा की झूठी FIR के खिलाफ सिंध के सहाफ़ी और सोशल वर्कर्स सिरापा एहतजाज बन गए। तफसीलात के मुताबिक अब्दुल वहाब अब्बासी की आबाई ज़मीन पर कब्ज़े के बाद उन पर अगवा की झूठी FIR दर्ज करवाई गई, जिस पर सिंध के सहाफ़ी और सोशल वर्कर्स का शदीद रद्द-ए-अमल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अली जाफरी सोलंकी, डायरेक्टर HRJDO न्यूज़ हैदराबाद। मां IG सिंध का मुतालबो तो कयां समाजी रहनुमा ऐं इंसानी हक़नि जे वर्कर्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ते थियल शहीद बेनज़ीराबाद में कूड़ी FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत तो कयां। मां ऐं मुंहिंजी पूरी टीम IG सिंध खां शफ़ाफ़ इंक्वायरी जो मुतालबो करे थी ऐं असां इहो मुतालबो कयूं था शफ़ाफ़ इंक्वायरी करे असल माण्हुनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे ऐं समाजी रहनुमा अब्दुल वहाब अब्बासी ते जेका कूड़ी FIR थी आहे उन खे जेको आहे सो B क्लास कयो वञे ऐं उन सां गॾु ॿी सूरत में न पूरी सिंध जा तमामु सहाफ़ी ऐं सोशल वर्कर सिरापा एहतजाज बणिजी वेंदा ऐं जेको आहे सो रोडनि ते निकिरी वेंदा। ऐं वज़ीर असिस्टेंट डायरेक्टर HRJDO न्यूज़ जेको समाजी रहनुमा असांजो अब्दुल वहाब अब्बासी जेको मज़लूमनि जो साथी आहे उन ते जेको आहे सो डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में कूड़ियूं FIR थियूं उन जी असां सख़्त लफ़्ज़नि जी मज़म्मत था कयूं। असां IG सिंध ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद का मुतालबो था कयूं त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। अब्दुल वहाब अब्बासी सां इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में असां पूरे सिंध जा सोशल वर्कर रोड ते अची एहतजाज जी मुज़ाहिरो कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान डिस्ट्रिक्ट सांगड़ जो कंप्लेंट सेल इंचार्ज ऐं तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी CEO ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन अब्दुल वहाब अब्बासीअ ते कुझु क्रिमिनल माण्हू जेको अब्दुल वाहिद ऐं ज़िया अब्बासी आहे उन कूड़ियूं FIR जेको कयूं वयूं आहिनि CEO अब्दुल वहाब अब्बासीअ ते ऐं नवाब शाह पुलिस जेका आहे उहा बिल्कुलु क्रिमिनल माण्हुनि जी 2 नंबर माण्हुनि जी कूड़ी FIR मंझि फुल सपोर्ट करे रही आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां IG सिंध खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासीअ ते जेके कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि उन्हनि जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे अब्दुल वहाब अब्बासीअ सां इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं फिलफौर इहे कूड़ा केस आहिनि इहे ख़त्म कया वञनि। सिंध के सहाफ़ी और सोशल वर्कर्स का कहना था कि IG सिंध शफाफ इंक्वायरी करके अब्दुल वहाब अब्बासी की ज़मीन और घर पर कब्ज़ा करने वालों और एक समाजी रहनुमा के खिलाफ अगवा की झूठी FIR करने वालों के खिलाफ फिलफौर और सख्त तरीन कार्रवाई की जाए। दूसरी सूरत में सिंध के तमाम सोशल वर्कर्स और सहाफ़ी सड़कों पर निकल आएंगे। अली जाफरी सोलंकी, HRJDO न्यूज़ हैदराबाद।